इस्लामाबाद की अदालत तहरीक इंसाफ अगवान फवाद चौधरी जी वधीक जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द कंदे केस जेल मुंतकिल करे छडियो आहे। अवांखे एक दफ़ो ॿियो ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद की अदालत तहरीक इंसाफ अगवान फवाद चौधरी जे वधीक जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द कंदे केस जेल मुंतकिल करे छडियो आहे। हम ख़बर असां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद की अदालत तहरीक इंसाफ अगवान फवाद चौधरी जे वधीक जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द कंदे केस जेल मुंतकिल करे छडियो आहे। इस्लामाबाद की अदालत फवाद चौधरी जे वधीक जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द कंदे केस जेल मुंतकिल करे छडियो आहे। ही अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। पाकिस्तान तहरीक इंसाफ के अगवान फवाद चौधरी जो वधीक जिस्मानी रिमांड वाली दरख्वास्त के रद्द कंदे फवाद चौधरी के जेल मुंतकिल किया वियो आहे। इस्लामाबाद की अदालत तहरीक इंसाफ अगवान फवाद चौधरी की वधीक जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द कंदे केस जेल मुंतकिल करे छडियो आहे। तहरीक इंसाफ अगवान फवाद चौधरी जी वधीक जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द कंदे केस जेल मुंतकिल किया वियो आहे। तफसील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर मेहदी हसन पावर का। मेहदी, फवाद चौधरी की वधीक जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द कंदे केस जेल मुंतकिल किया वियो आहे। छा अपडेट आहे नवा वटि? के खिलाफ नफरत प्रकरण के हवाले से केस में गिरफ्तार पीटीआई अगवान फवाद चौधरी के अदालत में पेश किए हुए जो जुडिशियल रिमांड जो है मंजूर करने के अडियाला जेल को मोकल जो हुक्म किया गया। जुडिशियल मजिस्ट्रेट वक़ास अहमद राजा महफूज फैसलो जो बुधाए छो है। अदालत पुलिस के वधीक जो रिमांड ॾियण वारी दरख़्वास्त जी रद्द करे छॾी है। जॾहिं त पीटीआई अगवान फवाद चौधरी के अडियाला जेल जो मोकल जो हुक्म ॾिनो है। ॿिए तरफ़ जो पीटीआई अगवान के तरफा जो है अदालत जे ॿाहिरां एहतजाज कयो पियो वञे, जिते जो हुकूमत के खिलाफ नारेबाजी कई पी वञे। ॿिए तरफ़ जो है पीटीआई के वकील जो बाबर रहमान जो है मीडिया से ॻाल्हाईंदे चयो है त इंतजामी शब हुकुम हयो पियो वञे। सरकार जे तरफां जो है चयो आहे त इलेक्शन कमीशन ईतो ई थी आहे। इलेक्शन कमीशन न अदालत है न ट्रिब्यूनल है। इन वधीक चयो आहे त आइन के आर्टिकल 7 के मुताबिक वफ़ाक़ी हुकूमत कंप्लेन फाइल करे सके थी। सभु शायद जेकॾहिं शायद गवाह जेके लाहौर आहिनि त पोइ हुनखे इस्लामाबाद में फवाद चौधरी के छो रखियो वियो आहे। असांजो मौक़िफ़ इहो आहे त फवाद चौधरी के अगवा कयो वियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त जेको आहे फवाद चौधरी के जेको आहे अदालत जेको जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। छॾे त इज़ाफ़ी जेको आहे जिस्मानी रिमांड ॾियण वारी दरख़्वास्त पुलिस जी जेकी रद्द कई वई आहे। जी मेहदी पावर, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।